अमेरिका जो ईरान के कैंप सूरत में जोहरी हथियार रखण की इजाज़त न ॾियण जो ऐलान। जंगियुनि बाबति अमरीकी वज़ीर पीट हेग्सेथ चयो आहे त असां अमेरिका खे वधीक महफ़ूज़ बणाए रहिया आहियूं। ईरान ख़िलाफ़ जंग में अमेरिका पंहिंजा हदफ़ हासिल करण में कामयाब थियो आहे। ईरान जल्द खां जल्द होश खां कम वठे। अमेरिकी सदर ट्रंप चयो आहे त ईरान हालतूं ठीक नथो करे सघे। ईराननि खे ख़बर ई नाहे त एटमी हथियारनि खां पाक मुआहिदे ते सही कीअं कजे। सदर ट्रंप सोशल मीडिया ते पंहिंजी हिकु तस्वीर बि पोस्ट कई जंहिंमें खेसि बंदूक खयल आहे। अमेरिका ऐं ईरान विच में जंग सबब मुल्की मईशत जे लाइ खयल क़दमनि खे तमामु घणो नुक़सानु पहुतो आहे। पाकिस्तान अमन जे लाइ वॾियूं कोशिशूं कयूं आहिनि। नायब वज़ीर आज़म इसहाक डार ऐं फील्ड मार्शल आसिम मुनीर जी कोशिशुनि सां अमेरिका ईरान विच में जंगबंदी थी। उमेद त जल्द तकरार ख़त्म ऐं अमन क़ाइमु थींदो। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ जो वफ़ाक़ी काबीना जे इजलास खे ख़िताब। संदसि चवणु आहे त ख़िते जी सूरत हाल सबबि पेट्रोलियम शयुनि जा अघ आसमान ते पहुतल आहिनि। जुमे ते तेल जे अघनि जो ॿीहर जाइज़ो वठणो आहे। पाक अफ़गान सरहद ते अफ़गान तालिबान ऐं फितना अल ख़वारिज जे बिना जवाज़ अगराई जो पाक फ़ौज तरफ़ां भरपूर जवाब। चमन सेक्टर में अफ़गान तालिबान जूं चौकियूं ऐं गाॾियूं तबाह। सिक्योरिटी ज़रियनि मूजिबि पाक फ़ौज जे ऑपरेशन गज़ब हक़ तहत अफ़गान तालिबान जे बिना जवाज़ अगराइनि ख़िलाफ़ भरपूर ऑपरेशन जारी आहे। पाक फ़ौज चमन सेक्टर में अफ़गान तालिबान जूं केतिरियूं ई चौकियूं ऐं गाॾियूं तबाह करे छॾियूं। पाक फ़ौज जे असराइती कार्रवाइनि सबबि अफ़गान तालिबान ऐं फितना अल ख़वारिज पुठिते हटण ते मजबूर। सिक्योरिटी ज़रियनि जो चवणु आहे त पाक फ़ौज जो ऑपरेशन गज़ब हक़ मुक़ररु कयल हदफ़ हासिल थियण ताईं जारी रहंदो। थर जे कोयले मां सस्ती बिजली पैदा करे के इलेक्ट्रिक खे ॾियण जी तजवीज़। वॾे वज़ीर मुराद अली शाह पारां कराची जी बिजली वाहिपेदारनि जे लाइ टारगेटेड सब्सिडी प्रोग्राम ते स्टडी करण जी हिदायत। वॾे वज़ीर मुराद अली शाह के इलेक्ट्रिक चेयरमैन शहरयार चिश्तीअ जी मुलाक़ात। वॾे वज़ीर जो चवणु आहे त ऊन्हारे जी शुरूआति में ई शहर जो ग़रीब तबिको लोड शेडिंग सबबि सख़्त तकलीफ़ुनि में आहे। लोड शेडिंग में ख़ासि करे ग़रीब इलाइक़नि में घटिताई आणणु घुरिजे। के इलेक्ट्रिक चेयरमैन शहरयार चिश्ती जो चवणु आहे त के इलेक्ट्रिक सिंध हुकूमत सां सहकार जे लाइ तयारु आहे। सस्ती बिजलीअ जी पैदावार ज़रूरी आहे। वॾे वज़ीर पारां तवानाई खाते खे सस्ती बिजली जे लाइ तजवीज़ूं तयारु करण जी हिदायत। सनअती इलाइक़नि जे लाइ मुनासिब अघनि ते बिजली फ़राहम करण जे लाइ पार्टनरशिप प्लान ते कम जे लाइ कराची कमिश्नर सेक्रेटरी तवानाई ऐं CEO के इलेक्ट्रिक ते ॿधल कमेटी क़ाइमु। अमेरिकी सदर ट्रंप जी ईरान ख़िलाफ़ डिघे मुदे वारे सामूंडी नाकाबंदी जी हिदायत। परॾेही ख़बरूं इदारे मूजिबि अमेरिकी सदर सलाहकारनि खे हिदायत कई आहे त ईरान ख़िलाफ़ डिघे मुदे वारी सामूंडी नाकाबंदी जी तयारी कई वञे। ईरान जी मईशियत ऐं तेल जी एक्सपोर्ट ते दबाव जारी रखियो वञे। ईरानी बंदरगाहुनि खां ईंदड़ जहाज़नि खे रोकियो वञे। ईरान चाहे थो त हुर्मज़ जो सामूंडी लंघ जल्द खुली वञे। अरब मुल्कनि पारां सामूंडी लंघ हुर्मज़ खे 28 फरवरी खां अॻुवारी हैसियत में फौरी तौर बहाल करण जो मुतालबो। सामूंडी लंघ हुर्मज़ ते कंहिं बि क़िस्म जो टैक्स क़बूल न करण जो ऐलान। सऊदी वली अहद मोहम्मद बिन सलमान जी सदारत हेठि थियल मशावरती इजलास में कतर, बहरैन, UAE ऐं कुवैत जे सरबराहनि जी शिरकत। नारवारनि मुल्कनि ऐं उर्दनि ते ईरानी हमलनि जी सख़्त लफ़्ज़नि में मज़म्मत। पधिराई मूजिबि नारवारनि मुल्कनि जे सरबराहनि बहरैन जे ख़ात्मे जे लाइ सफ़ारती रस्तो इख़्तियार करण ते ज़ोर भरियो। अॻवाननि जो चवणु आहे त अरब मुल्कनि ते ईरानी हमला आलमी कानून जी भञकड़ी आहिनि। अरब रियासतूं मुतहिद आहिनि। हिकु रियासत ते हमिलो समूरनि रियासतुनि ते हमिलो तसवुरु कयो वेंदो। अमेरिका ईरान जे 5 इदारनि ऐं शख़्सियतुनि ते पाबंदियूं लॻाए छॾियूं। उन्हनि इदारनि ऐं शख़्सियतुनि ते ईरान जी बैंकारी शुबे में मदद करण जो इल्ज़ाम। अमेरिकी नाणे खाते मूजिबि इदारनि ऐं शख़्सियतुनि अरबें डॉलर तेल मोकिलण में किरदारु अदा कयो। उन्हनि बैंकुनि ते पाबंदियूं लॻी सघनि थियूं जेके ईरान खे हुर्मज़ लंघ मां गुज़रण जे एवज़ अदायगियूं कंदड़ कंपनी सां कारोबार करे रहियूं आहिनि। विच ओभर में अदम इस्तेहकाम जो बुनियादी कारण फ़लस्तीन मसइलो आहे।
गडियल क़ौमुनि में पाकिस्तान के मुस्तक़िल नुमाइंदे आसिम इफ्तिखार चयो आहे त इसराइली कब्ज़े जो ख़ात्मो ऐं ॿ रियासती हल ख़िते में जड़ादार अमन जो वाहिद रस्तो आहे। गज़ा में जंगबंदी बावजूद 800 खां वधीक फ़लस्तीनी शहीद थी चुका आहिनि। गज़ा अमन मनसूबे जे ॿिए मरहले खे जल्द मुकमल कयो वञे। ओलह किनारे में आबादकारनि जो तशद्दुद ऐं गैर क़ानूनी वसतियुनि में वाध ॻणती जोगी आहे। विच ओभर में जारी छिकताण वारी सूरत हाल सबब आलमी सतह ते तवानाई जी क़ीमतुनि में वाध जो इम्कान ज़ाहिर। वर्ल्ड बैंक जी ताज़ी रिपोर्ट मूजिब 2026 दौरान तवानाई जूं क़ीमतूं 24% ताईं वधी सघनि थियूं। जेकॾहिं खिते में हलंदड़ तकरार मई ताईं घटि थियो तॾहिं बि क़ीमतुनि में इज़ाफ़ो बरक़रार रहण जो इम्कान आहे। पर जेकॾहिं छिकताण में शिदत आई ऐं सप्लाई मुतासिर रही त तवानाई जूं क़ीमतूं वधीक वधी सघनि थियूं। तेल ऐं गैस जे ठिकाणनि ते हमलनि ऐं हुरमज़ में जहाज़नि जी रुकावटनि सप्लाई चेन खे मुतासिर कयो आहे, जंहिंसां असर आलमी मंडियुनि में ज़ाहिर थी रहिया आहिनि। कैपिटल डेवलपमेंट अथॉरिटी इस्लामाबाद जो समूरो रिकॉर्ड डिजिटाइज़ करण जो फ़ैसिलो। वफ़ाक़ी घरू वज़ीर मोहसिन नक़वी जी सदारत इजलास। मोहसिन नक़वी जो चवणु आहे त रिकॉर्ड जी डिजिटलाइज़ेशन 120 ॾींहनि अंदरि मुकमल कई वेंदी। शहरनि खे बि सहूलियत हूंदी त हू पंहिंजनि दरख़्वास्तनि जी अपडेटेशन पाण ऑनलाइन मालूम करे सघंदा। इस्लामाबाद में कंहिं बि गैर क़ानूनी हाउसिंग सोसाइटी खे कमु करण जी हरगिज़ इजाज़त न ॾिनी वेंदी। F6 में सर्विस सेंटर क़ाइमु करण जे लाइ ज़मीन मुख़्तस करण जो बि फ़ैसिलो कयो वियो। शहर में जदीद तफ़रीही सहूलियतुनि खे हथी ॾियण जे लाइ टॉप गोल्फ, हॉट एयर बैलून, ज़िप लाइन, वाटर पार्क ऐं एम्यूज़मेंट पार्क जे मनसूबनि ते जल्द कमु शुरू करण जूं हिदायतूं। सिंध हुकूमत जो ट्रांसपोर्ट निज़ाम खे जदीद बणाइण जो फ़ैसिलो। सूबे में रूट परमिट ऐं गाॾियुनि जी फिटनेस सर्टिफिकेटनि खे मुकमल डिजिटल करण जो फ़ैसिलो कयो वियो। सिंध में रूट परमिट ऐं फिटनेस सर्टिफिकेटनि जी डिजिटलाइज़ेशन जे लाइ 30 जून 2026 ईस्वी आख़िरी तारीख़ मुक़ररु। सीनियर सूबाई वज़ीर शर्जील इनाम मेमण जो चवणु आहे त ट्रांसपोर्ट ऐं मास ट्रांसिट खाते तरफ़ां लाॻापियल इदारनि खे बाज़ाब्ता हिदायतूं जारी कयूं वियूं आहिनि। दस्तावेज़नि जी तस्दीक़ खे सवलो ऐं महफ़ूज़ बणाइण जे लाइ निज़ाम मुकमल ऑटो ऐं डिजिटल कयो पियो वञे। कमर्शियल गाॾियुनि जा सभु रूट परमिट ऐं फिटनेस सर्टिफिकेट डिजिटल सिस्टम में मुंतक़िल कया पिया वञनि। हर गाॾी मालिक ऐं ट्रांसपोर्टर खे ऑनलाइन ऐं क़ाबिल तस्दीक़ दस्तावेज़ फ़राहम कया वेंदा। मुक़ररु तारीख़ खां पोइ सिर्फ़ डिजिटल दस्तावेज़ क़बूल कया वेंदा। भञकड़ी ते कार्रवाई थींदी। मेहरान इंजीनियरिंग यूनिवर्सिटी जामशोर में एमफिल कंदड़ शागिर्दाणी सोभ ख़ासकेली खे हिसाइण वारे केस में अहम अॻ भराई। मुतासिर शागिर्दाणी एंटी हिरासमेंट कमेटी वटि बयान रिकॉर्ड कराए छॾियो। एंटी हिरासमेंट सेल जे फोकल पर्सन डॉक्टर साहिब खातून जो चवणु आहे त मामलो 27 अप्रैल ते थियो। गुज़िरियल ॾींहुं शागिर्दाणी एंटी हिरासमेंट कमेटी खे दरख़्वास्त ॾिनी। शागिर्दाणी असिस्टेंट प्रोफेसर काशिफ अबड़ो मथां हिसाइण जो इल्ज़ाम लॻायो आहे। जांच मुकमल थियण खां पोइ रिपोर्ट जे आधार ते कार्रवाई थींदी। सोभ ख़ासकेली असांजी बि न्याणी आहे, पाण खे गैर महफ़ूज़ न सम्झे। मुतासिर शागिर्दाणी जो चवणु आहे त कमेटी आॾो बयान रिकॉर्ड करायो आहे। उमेद आहे त इंसाफ़ थींदो। शिकारपुर के मुख़्तलिफ़ इलाइक़नि में धार वाक़िअनि में 2 ॼणा क़तल। हथियारबंदनि नाके ते दुकान ते वेठल अज़ीज़ अहमद शर खे फायरिंग करे क़तल करे छॾियो। लोडरा थाणे जी हद में सुंदराणी ऐं बिरोही तकरार तां हथियारबंदनि बशीर अहमद बिरोही खे क़तल करे फ़रार थी विया। ॿिन्ही ॼणनि जा मढ़ ज़रूरी कार्रवाई खां पोइ वारसनि हवाले। पुलिस मूजिबि वाक़िअनि जी जांच कई पई वञे। ऐं कराची में ट्रालर 2 ॼणनि खे चिभाटे मारे छॾियो। लांढी में ट्रालर हेठां सुतल 2 ॼणा हेठां चिभाटजी विया। फोतिन जा लाश अस्पताल मुंतक़िल। फोतिन जी सांगड़ वासी ज़मीर पुट नवाब ऐं खुशाब वासी मोहम्मद तौर सुञाणप।